रईस गफ्फार खान, जेकॾहिं तूं सचो असूल वारो ऐं इंसाफ़ पसंदि हुजे हा न त तूं कॾहिं बि हिन जी पोइवारी न करी हा तूं। पर तुंहिंजो इंसाफ़ ग़रीबनि हारनि लाइ आहे। ऐं जॾहिं पंहिंजी रत खे जुबो अचे थो न ऐं हू कॾहिं मुसीबत में फासे थो त पोइ तूं पंहिंजा सभु असूल विसारे वेहींदो। मञा थो मां, जॾहिं रत जे रिश्तनि मथां मुसीबतूं ईंदियूं न त दिल छिजी पवंदी आहे। पर हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ रबन, केरु भली केॾो बि ज़ालिम छो न हुजे, पर उनखे हिकु न हिकु ॾींहुं इंसाफ़ जे कटहरे में अचिणो पवंदो आहे। उन करे चवां थो, असांजे विच में ॻाल्हियूं थींदियूं ऐं कमाल खान जंहिं सज़ा जो हक़दार आहे उहा सज़ा बि कमाल खान खे मिलंदी। अदा साईं, हर सज़ा जी माफ़ी हूंदी आहे ऐं मां हर हिकु खां माफ़ी वठण लाइ तयारु आहियां। तव्हां जंहिंजे लाइ चवंदव, जीअं चवंदव, मां पहिरें पई उन सभिनी खां माफ़ी घुरण लाइ तयारु आहियां। जेकॾहिं तो ज़ालिम खे माफ़ी मिली बि वई न त तूं वरी ग़रीबनि मथां ज़ुल्म कंदे। जेकॾहिं तूं कमाल खान खे उन जे ज़ुल्म जी सज़ा ॾियण थो चाहीं त तूं भली हिनखे सज़ा ॾे, पर सज़ा ॾे पोइ हिनखे मुंहिंजे हवाले कर त मां हिनखे पाण सां गॾु वठी वञा। पर जेकॾहिं तूं कमाल खान खे मारण थो चाहीं त मार, पोइ मूंखे लाश ॾे त मां वञी हिन जे लाश खे दफ़नायां। रईस गफ्फार खान ऐं कमाल खान एतिरा त ज़ुल्म कया जो हिनखे माफ़ी कॾहिं कोन मिलंदी। हिनखे सज़ा ॾियणु मुंहिंजो हक़ बणिजे थो। हूअं त हिन लाइ मां सख़्त खां सख़्त सज़ा सोची हुई, पर तव्हांजे बार बार ज़ोर रखण मथां हाणे जी सज़ा में कुझु आसानी थींदी। मूं इहो फ़ैसिलो कयो आहे त हिन कमाल खान खे मौत जी सज़ा ॾिनी वञे ऐं हिनखे मारियो वञे। अदा साईं, तव्हां रबनि खे रोकियो, मां मरणु नथो चाहियां। ख़ुदा जे वास्ते रबनि खे रोकियो। रबनि जीअं चवंदो मां तीअं ई कंदुसि। तो चयो हो त मां कमाल खान खे शर्तनि ते आज़ादु कंदुसि, पोइ रबन उहे शर्त ॿुधाए न। अदा साईं, रबनि जा मां सभु शर्त क़बूल कंदुसि। जेके बि रबनि जा शर्त हूंदा मां सभु क़बूल कंदुसि। मुंहिंजा घणा शर्त न आहिनि कमाल खान, बस सिर्फ़ चंद शर्त आहिनि। जेके बि शर्त आहिनि सभु ॿुधायो, मां तव्हांजा सभु पूरा कंदुसि। हाणे मां हिकु ॾींहुं हिन क़ैद में रहणु नथो चाहियां। कमाल खान, जॾहिं ॿियनि जे मथां ज़ुल्म कंदो हुए त तोखे कॾहिं अहसासु न थियो हाणे हिकिड़ो ॾींहुं बर्दाश्त नथो करे सघी? हा अदा साईं, तव्हां सचा आहियो। वाकई मूं वॾा ज़ुल्म कया आहिनि, पर हाणे मूंखे अहसासु थी वियो आहे। रबन, हाणे तूं ॿुधाए त कमाल खान खे आज़ादु करण लाइ तो कहिड़ा कहिड़ा शर्त रखिया आहिनि? रईस गफ्फार खान, मुंहिंजो पहिरियों शर्त इहो आहे त कमाल खान अदीअ खे तलाक न ॾींदो। क़बूल आहे, इहो शर्त बि मूंखे क़बूल आहे। भली तव्हां मूंखे भले साईं ते हथु रखायो, मां सॼी ज़िंदगी पठाणी बेगम जी ग़ुलामी ॾींदुसि। ऐं ॿियो शर्त मुंहिंजो इहो आहे त कमाल जी समूरी मिल्कियत मुंहिंजे भेण जे नाले ते कई वेंदी। छा थो सोचीं रईस गफ्फार खान?
रबना तूं चरियो थी वियो आहीं छा? हीअ असांजे अपन ॾाॾनि जी मिल्कियत आहे। असां हुन मिल्कियत खे कंहिं ॿिए जे हवाले नथा करे सघूं। रईस गफ़ार ख़ान, मुंहिंजी भेण बि हाणे इन ई ख़ानदान जो हिसो आहे। छा उनजो इहो हक़ नथो बणिजे त अधु मिल्कियत उनजो हिसो बणिजे? दासी भली तव्हां मुंहिंजी पूरी मिल्कियत पठाण जे नाले करे छॾियो, कहिड़ो फ़र्क़ु थो पए? हम तो पठाणी असां ॿई पाण में गॾु त रहंदासीं। गॾु न आहियूं कमाल ख़ान। हितां आज़ाद थियण खां पोइ तुंहिंजो ज़मीन संभालण, उताक संभालण ऐं हिन घर में अचण वञण सभु बंदि थी वेंदो ऐं तूं रईस गफ़ार ख़ान वटि वञी रहंदे। रबना इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। तूं कमाल खान खे उनजी समूरी मिल्कियत खां बेदख़ल करण थो चाहीं? हा रईस गफ़ार ख़ान, मां बि त इहो ई चवां थो त इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। हिन कमाल ख़ान जेके ज़ुल्म कया आहिनि त हिन जी सज़ा सिर्फ़ ऐं सिर्फ़ मौत बणिजे थी ऐं हिन खे गोली हणी पूरो कयो वञे। रबन मूंखे तुंहिंजी शर्त में क़बूल आहे। बाक़ी मां पंहिंजी पूरी ज़िंदगी अदा संहिंजे पेरनि में गुज़ारे छॾींदुसि। मूंखे सिर्फ़ु जीअण ॾिनो वञे, न को मूंखे बादशाही थी खपे, न को मूंखे अमीरी थी खपे। मां बाक़ी ज़िंदगी पंहिंजी पूरी ग़रीबी ऐं मिसकिनी में गुज़ारींदुसि। सिर्फ़ु मूंखे जीअण जो मौक़ो ॾिनो वञे। भला एतिरो ॿुधाए त इन खां अलावा बि को शर्त आहे? हा, हिकिड़ो शर्त ऐं आख़िरी शर्त। ॿुधाए त उहो कहिड़ो शर्त आहे? मुंहिंजी भेण कमाल ख़ान जे ॿार जी माउ बणजण वारी आहे। छा रबना तूं सच थो चईं? सच थो चईं त असांजे ख़ानदान जो वारस अचे थो? छा इहो सच आहे रबन? सोचियो होसीं त कमाल खान खे औलाद थींदो त असां उन जूं ख़ुशियूं वॾी धूम धाम सां मल्हाईंदासीं। पर हिन कमाल खान जे क़दमनि जे करे असांजूं सॼियूं ख़ुशियूं ज़हर बणिजी वयूं। अदा साईं, मां तव्हां सां वाइदो थो कयां, अॼु खां पोइ मां हर बुरो कमु छॾे ॾींदुसि। असां जेको वारस अचे थो न, हाणे हुन जूं ख़ुशियूं धूमधाम सां कंदुसि। जीअं तव्हां चवंदो मां तीअं ई कंदुसि। जेकॾहिं तव्हांखे मूं ते यकीन न आहे, भली तव्हां मूंखे भले साईं ते हथु रखाए, मां तव्हांजी हर शर्त क़बूल कंदुसि। बाक़ी ज़िंदगी मां शराफ़त वारी गुज़ारींदुसि। हाणे मां कंहिंसां बि ज़रूरु न कंदुसि। हाणे असां ॿई गॾिजी पंहिंजे अचण वारे महिमान जो इस्तक़बाल कंदासीं। उहो तॾहिं कंदव न कमाल ख़ान जॾहिं तव्हांजो हुन सां को वास्तो हूंदो। मुंहिंजो आख़िरी शर्त इहो आहे त थियण वारे ॿार जी परवरिश असां कंदासीं। हुन सां तव्हांजो को बि वास्तो न हूंदो ऐं जेकॾहिं तव्हां इहे सभु वास्ता ख़तम करण जा कसम खणो था त गफ़ार ख़ान पोइ कमाल ख़ान हितां आज़ादु थींदो। जेकॾहिं न त पोइ सॼी ज़िंदगी कमाल ख़ान हिते ई ज़ंजीरुनि में ॿधलु हूंदो। पर जेकॾहिं गफ़ार ख़ान का ताक़त ॾेखारण जी कोशिश कई न त पोइ मां त मरंदुसि ई मरंदुसि, पर तोखे बि ज़रूरु मारींदुसि। रबना तुंहिंजा समूरा शर्त मूंखे क़बूल आहिनि, पर मां पंहिंजे ख़ानदान जे वारस खे तो वटि पलचण कोन ॾींदुसि। तूं चाहीं थो न त कमाल ख़ान जी सॼी मिल्कियत तुंहिंजी भेण पठाणीअ जे नाले थिए? उहा बि असांखे क़बूल आहे,
पर पंहिंजे ख़ानदान जे वारस खे तुंहिंजे हवाले कोन कंदासीं। गफ़ार खाना, मां नथो चाहियां त उन मासूम मथां हिन ज़ालिम जो मनहूस पाछो पए। मां कसम खणा थो रॿनि त मां पंहिंजी बाक़ी ज़िंदगी इज़त ऐं शराफ़त गुज़ारींदुसि। भली तूं मूंखे भले सां हथ रख। तूं समूरी बक़ाया ज़िंदगी इज़त वारी गुज़ारी या अञा वधीक शैतान बणिजी वञे, उन सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे। पर तोखे असां सभिनी खां परे रहणो आहे। इन जो सिर्फ़ गफ़ार ख़ान ज़िमो न खणंदो, पर भले साईं ते ॿिन्ही खे हथ बि रखणो पवंदो। इहा सरासर तूं असां सां नाइंसाफ़ी थो करीं। मूं जेके बि शर्त रखिया आहिनि उन्हनि ते तव्हांखे पूरो लहणो पवंदो। जल्दबाज़ी मूंखे बि न आहे। तव्हांखे मोहलत आहे, वञी 3-4 ॾींहं भली सोची सम्झी पोइ मूंखे जवाबु ॾियो। तेसी ताईं कमाल ख़ान ज़ंजीरुनि में ॿधल इते ई हूंदो। अदा साईं रॿनि जा सभु शर्त क़बूल कया ऐं मूंखे अॼु में दोज़ख मां छॾायो। वधीक मां ज़ुल्म बर्दाश्त नथो करे सघां। कमाल खान, ही रस्तो ते तो पाण इख्तियार कयो आहे, उन करे हितां तकड़ करे निकिरण जी कोशिश न कर। अॼोको ॾींहुं मूंखे सोचण ॾे। सुभाणे मां रॿनि सां पाण ॻाल्हाईंदुसि। अदा साईं मूंखे तव्हां छॾायो। अदा साईं मूंखे तव्हां छॾायो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।